नाज़रीन घोसपुर मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है जो असां शेयर कयूं पिया। घोसपुर जो सीनियर सहाफ़ी असगर अली बिजाणी दौरान इलाज सखर जी अस्पताल में लाराणो करे वियो आहे। JTN न्यूज़ जे CEO जावेद उस्मान बिजाणी ऐं JTN न्यूज़ जे सथ पारां घोसपुर जे सहाफ़ी असगर अली बिजाणी जे बेवक़्ताई ते विछोड़े ते गहरे ॾुख ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। मरहूम जो मड़ राति देर सां घोसपुर वेझो अबाणे ॻोठु आंदो वेंदो। सुभाणे जनाज़ा नमाज़ खां पोइ तदफ़ीन कई वेंदी। नाज़रीन घोसपुर मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर है जो असां शेयर कयूं पिया। घोसपुर जो सीनियर सहाफ़ी असगर अली बिजाणी दौरान इलाज सखर जी अस्पताल में लालाणो करे वियो। JTN न्यूज़ जे CEO जावेद उस्मान बिजराणी ऐं JTN न्यूज़ सथ पारां सहाफ़ी असगर अली बिजाणी जे बेवक़्ताई ते विछोड़े ते गहरे ॾुख ताज़ियत जो इज़हार कयो वियो आहे। मरहूम जो मड़ राति देर सां घोसपुर वेझो अबाणे ॻोठु आंदो वेंदो। सुभाणे जनाज़ा नमाज़ खां पोइ तदफ़ीन पुण कई वेंदी।